सिंध मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामाईन मां अव्हां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अव्हां जे समातुनि में अव्हां खे भली कार चवां थो। सामाईन, असां अॼु प्रेस क्लब हैदराबाद जे ॿाहिरियां बीठा आहियूं, जिते सिंध जे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह में अंग्रेज़ी शोबे में पढ़ंदड़ शागिर्द न्याणी फरज़ाना जमाली सां यूनिवर्सिटी जे प्रोफेसर आमिर खटक न रुॻो हिरासमेंट कई आहे पर उन जी तज़लील बि पिणु कई वई आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु अॼु हैदराबाद जे सोशल वर्कर सिंधू नवाज़, जिस्कम अॻवान मीर आज़ाद, वकील शफ़क़त मंगसी ऐं शागिर्द एसोसिएशन पारां बुख हड़ताली कैंप हई वई आहे। अचो त सामाईन अॼु हिन धरणे में वेठलनि जी समूरी कार्रवाई तव्हांजे समातुनि ताईं रखूं था। अॼु जेको मुज़ाहिरो कयो वियो आहे उहो यूथ एक्शन कमेटी तरफ़ां कयो वियो आहे, जेको फरज़ाना जमाली जे सेक्शुअल हरासमेंट थी आहे उन जी मुज़ाहबत कयूं था असां, ऐं इहो असांजो मौक़िफ़ आहे त उन्हनि सां जेकी कमेटी आहे जोड़ी वई आहे, उहा जेकी कमेटी जोड़ी वई आहे उन सां असां सहमत न आहियूं। न्यूट्रल हिकु कमेटी जोड़ी वञे जेका सेशन जज जेको आहे उन जे हिसाब सां कई वञे, त जीअं इन सां जेको फरज़ाना जमाली आहे जेका उहो पंहिंजी इज़त गवाए करे उनखे उनजो नोटिस उन जी बिना फ़िक्र जे उहा अॻियां निकिती आहे, त असां सभिनी छोकिरियुनि खे, असां सभिनी यूथ खे उनजो साथ ॾियणु खपे, त जीअं अॻियां को बि अहिड़ो किसो थिए कंहिं न्याणी सां त उहा उनखे इहा एतमाद ॾिए त मुंहिंजा जेका माण्हू आहिनि उहे मूंसां गॾु हूंदा। इन करे असां इहा रिक्वेस्ट था कयूं सभिनी सां त महिरबानी करे यंग ॿार जेका बि यूनिवर्सिटियुनि जा, जेके बि तालीमी इदारनि जा, स्पेशली मां न्याणियुनि सां इहा रिक्वेस्ट कंदमि त अॼु निकिरो, त जीअं इहा जेकी फरज़ाना जमाली आहे उनखे इहा सपोर्ट मिले त असां उन सां गॾु आहियूं। बाक़ी जेको VC आहे उनखे जीअं त इहो चयो वियो आहे त उहो उनजी जेकी डिग्री आहे उहा जाली आहे, उहो इन क़ाबिल न आहे इन VC शिप जे, त इहा असां रिक्वेस्ट कंदासीं त अहिड़ो को VC हुजे जेको बाइख़लाक़ हुजे, जेको पंहिंजे तइलीमी इदारनि खे सुठे तरीक़े सां हलाए उनखे रखियो वञे, त जीअं असांजो जेकी यंग यूथ आहे उहा इन पुर एतमाद सां पंहिंजे पुरसकून सां उहो पंहिंजो आवाज़ जेको आहे उहो उथारे। इन लाइ ॿियो जेको आहे असांजो मुतालबो इहो आहे त जेको रीस्टोर स्टूडेंट यूनियन, त जीअं बहाल कयो वञे स्टूडेंट यूनियन इदारनि में, तइलीमी इदारनि में, त जीअं असांजा जेका ॿार आहिनि, जेकियूं असांजी न्याणियूं आहिनि, जेका उन्हनि जा मसइला आहिनि यूनिवर्सिटियुनि जे अंदरि, उहे पाण स्टूडेंट पाण में सॉल्व कनि, छो जो उहे एडमिनिस्ट्रेशन ताईं या उस्तादनि ताईं पहुची नथा सघनि, उन्हनि जो आवाज़ जेको आहे उन्हनि ताईं पहुचणु मुश्किल आहे। इन करे असांजी इहा रिक्वेस्ट आहे, असां इहे यूथ एक्शन कमेटी जे तरफ़ां इहा रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे बहाल कई वञे स्टूडेंट यूनियन, त जीअं इहो असांजा स्टूडेंट जा मसइला आहिनि उहे पाण में ई हल करनि ऐं जेको इन मसइले जो हल निकिरी सघे। ऐं
सेक्चुअल हैरेसमेंट जेके आहे उहा इदारनि मां कढी वञे, उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां अहिड़ी रथाबंदी कई वञे त जीअं ॿारनि जा जेका यूथ जा मसइला आहिनि उहे हल थियनि ऐं कंहिं न तरीक़े सां असांजा मसइला जेका नियाणियुनि जा मसइला आहिनि उहे हल कया वञनि। भुट्टो यूथ एक्शन कमेटी वाइस चेयरमैन अॼोकी असांजी जेका अलामती बुख हड़ताल हैदराबाद प्रेस क्लब अॻियां आहे, जेका सिंध जे अंदरि सेक्शुअल हैरासमेंट असांजी शागिर्दाणनि सां घणे वक़्त खां थींदी पई अचे। इहो कॾहिं सिंध यूनिवर्सिटी में, कॾहिं कराची यूनिवर्सिटी में, कॾहिं ज़रई यूनिवर्सिटी में, कॾहिं नौशरो फिरोज़ी कॉलेज में, अॼु नवाब शाह मेडिकल यूनिवर्सिटी में इहो वाक़ियो साम्हूं आयो आहे, जेको असां सम्झूं था इंतिहाई ग़लति अमल आहे इहो अहिड़नि उस्तादनि जो। इहे हर यूनिवर्सिटियुनि में अहिड़ा उस्ताद मौजूदु आहिनि जेके शागिर्दनि खे मार्कुनि जे एवज़ अहिड़े क़िस्म जूं हरकतूं हरासमेंट कंदा ईंदा आहिनि। असीं मुतालबो कयूं था वज़ीर आज़म इमरान ख़ान सां त शागिर्द यूनियन बहाल कई वञे, जीअं शागिर्द यूनियन शागिर्दनि जी नुमाइंदगी यूनिवर्सिटियुनि जे अंदरि हुजे, जे अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थींदा उहे शागिर्द उते ई उनखे हैंडल कंदा ऐं अहिड़नि क़िस्मनि जे वाक़ियनि ते जेको आहे सो घटिताई ईंदी, न त अहिड़े क़िस्म जा वाक़िया माज़ी में बि थींदा आया आहिनि। माज़ी में बि इहे कमेटियूं ठहियूं आहिनि, नायलारनि जो क़तल थियो, अॼु ॾींहं ताईं उनजी का ख़बर न पई कमेटियुनि छा कयो, कहिड़ा फ़ैसिला आया, कुझु न थियो। असीं इन जे लाइ वरी इहा शागिर्द यूथ एक्शन कमेटी तरफ़ां मुतालबो कयूं था त शागिर्द यूनियन बहाल कई वञे, जंहिंजो अहिड़नि क़िस्मनि जे वाक़ियनि खे जेका रोके सघिजे। बाक़ी असां ऐं जेको नवाब शाह में बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी में मसइलो थियो आहे, फरज़ाना जमाली सां इंसाफ़ कयो वञे, आमिर खटक खे बरतरफ़ कयो वञे, उनजी जुडिशल इंक्वायरी कराई वञे, जेका बि उनजो मसइलो हुजे उहो हल कयो वञे। महिरबानी। फराज़ चोलियाणी आल स्टूडेंट एक्शन कमेटी जो सदर। अॼु जी जेका हीअ असांजी अलामती बुख हड़ताल जी जेका यूथ एक्शन कमेटी जे तरफ़ां रखी वई हुई, उनजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो हो त असांजे तालीमी इदारनि सिंध जे तालीमी इदारनि में जेका नियाणियुनि सां सेक्शुअल हिरासमेंट कई पई वञे, पैगम्बरी पेशो टीचर जेको आहे उहो ख़ुदि पंहिंजे स्टूडेंट नियाणियुनि खे सेक्शुअल हिरासा कनि था। उनजे करे अॼु असां हीउ पुरअमन पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं हीअ जेके हिन क़िस्म जा जेके वाक़िया आया आहिनि, जेके असांजे तालीम जे अंदरि पखिड़िया विया आहिनि, टीचरुनि जे तरफ़ां नियाणियुनि खे मुसलसल हिरासा कयो पियो वञे, ऐं हिरासमेंट जो केस त मीडिया ते ही पहिरियों मंज़र-ए-आम ते आयो आहे, पर अहिड़ा हिरासमेंट जा मुख़्तलिफ़ केस आहिनि जेके माज़ी में सिंध यूनिवर्सिटी में थी चुकिया आहिनि, ज़रई यूनिवर्सिटी में थी चुकिया आहिनि ऐं सिंध जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में थिया आहिनि। त असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त अहिड़े जेके सियासी बगड़ जेके टीचर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं सिंध जी तालीम खे बचायो वञे। ऐं हिकिड़ो त यूनिवर्सिटियुनि में स्टूडेंट जी नुमाइंदगी न हुजण जे करे असांजी यूनिवर्सिटियुनि मां बिल्कुलु हिकिड़ो मुकमल एक्टिविज़म खे ख़तमु कयो वियो आहे ऐं स्टूडेंट यूनियन ते जेका 1983 खां पाबंदी लॻाई वई आहे उहा अॼु ॾींहं ताईं पाबंदी जारी आहे। इदारनि में स्टूडेंट यूनियन न हुजण जे करे अहिड़े क़िस्म जा शर्मनाक वाक़िया पेश अचनि था। असां गवर्नमेंट खां इहा डिमांड रखूं था त जल्द खां जल्द स्टूडेंट यूनियन खे बहाल कई वञे ऐं इदारनि जे अंदरि शागिर्दनि खे पंहिंजी हिकु पुरअमन नुमाइंदगी ॾिनी वञे, जीअं असां हिन अहिड़नि वाक़ियनि खे मुंहुं ॾेई सघूं। महिरबानी। यूथ एक्शन कमेटी तरफ़ां जो असांजो एहतजाज आहे उहो फरज़ाना जमाली खे जेको इंसाफ़ न मिलियो आहे उनजे करे असां अॼु बुख हड़ताल कैंप हैदराबाद प्रेस क्लब ते बुख हड़ताल कैंप पई आहे ऐं असीं चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को इहा घुर था कयूं त सिंध जी न्याणी खे इंसाफ़ मुहैया कयो वञे ऐं जेको मुलवस VC आहे ऐं जेको टीचर आहे उनखे सज़ा ॾिनी वञे। ऐं असीं इहो जेको मसइलो आहे उहो सिंध जे मुसलसल तालीमी इदारनि में थिए पियो। उन खां वरी नायलारनि जो वाक़ियो थियो हुयो, जेको उन वाक़े खां पोइ वरी हीउ वाक़ियो थियो आहे। उन खां वरी सिंध यूनिवर्सिटी में ॿियो वाक़ियो इंग्लिश डिपार्टमेंट जी हिकिड़ी छोकिरी हुई जंहिंखे हुननि हिरासान कयो हुयो। उन खां पोइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान नोटिस वरितो हुयो, पर उनजो कुझु बि अमल न थियो ऐं न कुझु हुन सां इंसाफ़ थियो ऐं रहंदो हुन टीचर खे जेको हुन में मुलवस हुयो बुगियो साहब इंग्लिश डिपार्टमेंट जो टीचर, उनखे हुननि वरी अञा वधीक असां बि उहिदो ॾेई छॾियो। असीं इहा मुसलसल
सिंध जे अदीबनि ऐं दानिशरनि खे बि अपील था कयूं ऐं जेके सिंध जा ॿाहिरि वेठल जेके सिंध जा माण्हू आहिनि हेरासमेंट जो मसइलो जेको आहे उहो हेरासमेंट जो सिंध यूनिवर्सिटी में बि आहे, मेराण में बि आहे, लम्स में बि आहे ऐं ज़रई में बि आहे ऐं नवाबशाह जो जेको वॾो वाक़ियो थियो आहे जे इन सिंध जी नियाणी खे इंसाफ़ न मिलियो त सिंध जा माण्हू ऐं सिंध जी नियाणियूं जेको माण्हू अॻे ई सिंध जा माण्हू पंहिंजी नियाणियुनि खे न पढ़ाईंदा आहिनि पर उहो वॾो सिंध जे माण्हुनि ते वॾो असरु पवंदो। असीं इन मसइले खे सॼी सिंध में खणी वेंदासीं जे इन VC खे आमिर खे न हटायो वियो ऐं बरतरफ़ न कयो वियो त असांजे एहतजाज जो दाइरो जेको आहे उहो वसी कयो वेंदो। असीं घण घुरनि सिंधियुनि खे ऐं जेके ॿाहिरि वेठल सिंधी आहिनि उन्हनि खे बि अपील था कयूं त सिंध जे माण्हुनि जो साथ ॾियो ऐं सिंध अंदरि जेको ई लाकूनत लॻी पई आहे पीपल्स पार्टी जे दौर में हिकिड़ी लाकूनत आहे, का बि हिते ला कोन्हे, को बि हिते कानून कोन्हे। जेको VC आहे उहो VC पीपल्स पार्टी अदुरा पेचूअ जो कमदार आहे ऐं अदुरा पेचूअ जे किरदार जी सिंधी माण्हुनि खे ख़बर आहे ऐं उहो कंहिंखो बि लिकियल न आहे। उहो फरियाल टारपुर जी भेण आहे, जेके ॿई भेणूं जेके आहिनि उहे सिंध में मशहूरु थी चुका आहिनि। असीं इहा घणनि घुरनि खां अपील था कयूं ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां इहा अपील था कयूं त हिन मसइले जो पाण नोटिस वठी का कमेटी ठाहे। बाक़ी जेका हिननि कमेटी पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत ठाही हुई उहा धुर बणियल आहे, असीं उनखे रद्द था कयूं। पुरअमन एहतजाज जेको 12 बजे खां राति जो 8 बजे ताईं रखियो वियो आहे। निटण उस में खुले आसमान जे हेठां वेहण जो मक़सदु वाहिद इहो ई हुयो त नवाबशाह यूनिवर्सिटी में 9-10 ॾींहं पहिरीं कंहिं पैगम्बरी पेशे सां तालुक़ु रखंदड़ हिकु उस्ताद हिकु सिंध जी नियाणी सां हथ चुरांद करे हुनखे हेरासमेंट करण जी कोशिशि कई। पहिरीं त आउं हुन नियाणी खे जस पेश कयां थो जंहिं हिन अहिड़े समाज में पंहिंजो आवाज़ उथारियो। भाऊ चए पियो त आउं पंहिंजो तारुफ़ करायां, आउं शफ़ायत हुसैन मक्सी ला फाइनल ईयर जो स्टूडेंट आहियां। हाणे आउं अचां पंहिंजे मक़सद ते। फरज़ाना जमाली खे हेरासमेंट करे ऐं हुन जे वालिद साहब ते अञा इल्ज़ाम लॻायो वियो त हुन असां ते हमिलो कयो आहे। केॾी माना हिकु नाजाइज़नि जी इंतिहा आहे। पहिरीं त उन छोकिरी खे हेरासमेंट कयो वियो जॾहिं हू हुननि जी चालाकी में न आई त उन खां बाद जॾहिं हुन मीडिया ते आयो, जॾहिं हुन आवाज़ उथारियो, जॾहिं सॼी सिंध हुन जी आवाज़ ते लबेक चई हुन सां गॾु रहण जो वचन कयो त हुन वटि ॿियो को रस्तो न हो। उन खां बाद में हुननि ग़लति बयानी करे क्लास में अटेंडेंस न हुजण जे करे अटेंडेंस न ऐं ॿिया कई इल्ज़ाम हणी छोकिरी खे बदनाम करे पाण खे बचाइण जी कोशिशि कई वई ऐं हुनजे वालिद साहब जे लाइ चयो वियो त उन असां ते हमिलो कयो आहे। असीं इन सॼे वाक़े जो पुरज़ोर नमूने सां सख़्तु मुज़म्मित कयूं था ऐं आला इदारनि खां चीफ जस्टिस खां ऐं वज़ीर आज़म खां इहा घुर कयूं था त इन मसइले जो पुरअमन शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे ऐं इंक्वायरी में उहे माण्हू इंक्वायरी उन्हनि माण्हुनि ते बदल हुजे, उन जा नुमाइंदा उहे हुजनि जेके बाकिरदार हुजनि, जिन ते माज़ी में को दाग न हुजे। उनजी पुरअमन नमूने सां इंक्वायरी कराए ऐं फरज़ाना जमाली खे इंसाफ़ ॾिनी वञे। ऐं ॿी ॻाल्हि आउं इहा ई रखंदुसि त तालीमी इदारनि में स्टूडेंट यूनियन बहाल कई वञे, छो त स्टूडेंट यूनियन जो जेको अॻुवान हूंदो आहे उहो सिंडिकेट जो मेंबर हूंदो आहे। स्टूडेंट यूनियन इदारनि में हूंदी त का बि अहिड़ो मसइलो मुस्तक़बिल में तमामु घटिजी वेंदा ऐं तमामु घटि मसइला थींदा। स्टूडेंट यूनियन बहाल कयो वञे ऐं आख़िर में आउं इहे लफ़्ज़ चवंदुसि त फरज़ाना जमाली मसइले जो इंक्वायरी करे हुन खे इंसाफ़ ॾिनो वञे। अगर उनके इंसाफ न ॾिनो वियो हीअ असां अलामती बुख हड़ताल हिकिड़े ॾींहं लाइ कई सही। असीं इन बुख हड़ताल के सॼी सिंध जे नौजवान सां मिली करे सॼी सिंध में पुरअमन सरापा एहतजाज थींदासीं। महिरबानी। सामईन नवां प्रोग्राम जी मुकम्मल कार्रवाई ॿुधी उम्मीद तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे हाणे इजाज़त ॾींदा।
वरी कंहिं नए प्रोग्राम में नए मौज़ूअ ते अव्हां जी समातुनि में हाज़िर थिबो। तेसी ताईं सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।